वगण में ख़बर शेयर कंदासीं। वगण शहर में क्रिकेट जो रंग इवेंट वगण सुपर लीग जो बिग फाइनल यंग बॉयज़ विच में खेलियो पियो। अब्बास अली मुगेरी की रिपोर्ट मूजिब जंहिंमें यंग स्टार टीम टॉस खटे फील्डिंग जो फ़ैसिलो कयो। शाह लतीफ़ वगण टीम बैटिंग कंदे मुक़रर 8 ओवरनि में 5 विकेटनि जे नुक़सान ते 76 रन्सूं ठाहियूं। जवाब में यंग स्टार टीम बेहतरीन बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे 7 ओवरनि में हदफ़ हासिल करे फाइनल मैच पंहिंजे नाले करे वरितो। मैच जो मैन ऑफ द मैच असद मुगेरी के करार ॾिनो वियो, जंहिं शानदार बॉलिंग कंदे 2 ओवरनि में शाह लतीफ़ जे अहम विकेटनि खे पोयां मोकिलियो, जॾहिं त मैन ऑफ द सीरीज़ जो एज़ाज़ साजिद अली मैंगल हासिल कयो, जंहिं 8 बॉलनि ते 30 रन्सूं ठाहे टीम खे कामयाबी ॾियारण में अहम किरदारु अदा कयो। मैच खां पोइ फातह टीम यंग स्टार के कप्तान मुनीर अहमद बलोच के ट्रॉफी पेश कई वई। रनर अप टीम शाह लतीफ़ वगण के भी ट्रॉफी से नवाज़ियो वियो। तकरीब में खास मेहमान तौर अवामी प्रेस क्लब वगण के सीनियर सहाफ़िन अब्बास मुगेरी, एहसान अली टोटानी, ज़फ़र अली मुगेरी, आजिज़ अली चांडियो, माजिद मैंगल, अनवर अली बलोच, जुल्फ़कार मैंगल शिरकत कई। मेहमाननि रांदीगरनि की हौसला अफ़जाई कंदे खेनि रोक रक़म ट्रॉफियूं भी ॾिनियूं। उन मौक़े ते ख़िताब कंदे आयल मेहमाननि नौजवाननि की कारकर्दगी की साराह कंदे हुकूमत का मुतालबो किया तो वगण शहर में नौजवाननि लाइ क्रिकेट ग्राउंड तामीर कयो वञे, जीअं नवनि टैलेंट के अॻिते आणण जो मौक़ो मिले।